त तोखे चवणो पए त एड़ी खूबसूरत अखियूं कंहिंजूं नथियूं थी सघनि जेकॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिस्म मुबारक खे ॾिस त तोखे चवणो पए त अहिड़ो पाक जिस्म कंहिंजो नथो थी सघे इन करे सहाबा जेॾी महिल नबी साईं जी तारीफ़ कंदा हुआ त साईं जा वार अहिड़ा साईं जा दिल मुबारक अहिड़ा साईं जा दंद मुबारक अहिड़ा साईं जा हथ मुबारक अहिड़ा साईं जा पेर मुबारक अहिड़ा बयान करे करे पोइ चवंदा हुआ कसम आहे खुदा जो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ो हसीन न अॼु ताईं पैदा थियो आहे न क़यामत ताईं कॾहिं पैदा थी सघंदो सभिनी खां वधीक हसीन जेकॾहिं आहे त केरु आहे चओ मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात आहे हज़रत हसन आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी आहे अल्लाह जो रसूल मिंबर ते वेठो आहे हज़रत हसन पासे में बीह करे बैत तो पढ़े चए तो अहसन मिनक लम तरकत ऐनी अजमल मिनक लम तलिद निसाउ खुलिक़त मुबर्रअम मिन कुल्लि ऐबी कअन्नक कद खुलिक़त कमा तशाउ ऐ अल्लाह जे रसूल तव्हां जहिड़ो हसीन कॾहिं मुंहिंजी अखि कोन ॾिठो तव्हां जहिड़ो जमील कॾहिं के मां कोन ॼणियो अल्लाह सी अवां खे ईअं पैदा कयो आहे ॼण जीअं अवां चाहियो थे तीअं अल्लाह सी अवां खे पैदा करे छॾियो हज़रत हसन छा चयो चओ अहसन मिनक लम तरकत ऐनी बिदाया निहाया इब्न कसीर जो किताब आहे इब्न कसीर लिखियो सने अल्लाह साईं जिब्रील खे मोकिलियो जिब्रील वञी हसन खे समझाए हसन मुंहिंजे साईं जे तारीफ़ जो हक़ अदा कोन कयो आहे जिब्रील अची बीठो चए अल्लाह जा रसूल हसन चवे थो त अवां जहिड़ो हसीन जिब्रील जे सने अवां जहिड़ो हसीन हसन जी अखि कोन ॾिठो आहे हसन खां पुछ तो छा ॾिठो आहे तो मक्को ॾिठो आहे तो मदीनो ॾिठो आहे तो ताइफ ॾिठो आहे तो मिस्र ॾिठो आहे ॿियो तो छा ॾिठो आहे मूंखां पुछ मूं ज़मीन सॼी ॾिठी आहे आसमान ॾिठो आहे जन्नत ॾिठी आहे जन्नत जूं हूरूं ॾिठियूं आहिनि आदम खां वठी ईसा ताईं 1.25 लख नबी कमो पेश सभिनि खे मूं ॾिठो आहे वलम अर ऐं अल्लाह जा रसूल तव्हां जहिड़ो पाक ऐं हसीन जिब्रील जे अखि कॾहिं कोन ॾिठो आहे सभिनी खां वॾो हसीन जेकॾहिं आहे त केरु आहे चओ मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात आहे बराबरि अल्लाह से हज़रत यूसुफ खे वॾे में वॾो हुस्न अची करे ॾिनो हो क़ुरान चवे थो फलम्मा रायनहु अकबरनहु वक़त्तन ऐदियुहुन वक़ुलना हाशा लिल्लाह मा हाज़ा बशरा इन हाज़ा इल्ला मलकुन करीम जेॾी महिल हज़रत यूसुफ मिस्र जी औरतनि जे अॻियां मचियो मिस्र जी औरतनि यूसुफ खे ॾिसी अकिल विञाए छॾियो आङुरियूं कचाए छॾियूं उन्हनि खे ख़बर कोन पई त आङुरियूं पियूं वठजनि या जे पास सूफ़ पिया वठजनि एॾो वॾो हज़रत यूसुफ हसीन ते अची करे बणिजो पर अम्मा आयशा फरमाए थी मिस्र जी औरतनि यूसुफ खे ॾिसी आङुरियूं कचाए छॾियूं जेकॾहिं मुंहिंजे आका खे ॾिसंदा त कंध कपाए छॾींदा यूसुफ जो हुस्न सफ़ात वारो आहे मोहम्मद जो हुस्न मलात वारो आहे यूसुफ खे जंहिं 2 दफ़ा ॾिठो उनजी अखि यूसुफ जे हुस्न खे बर्दाश्त करे सघी थी पर जंहिं मोहम्मद मुस्तफ़ा खे हिकु दफ़ा ॾिठो सो तड़पी पियो थे आख़िरी पसा हूंदा हुआ घिसकंदे घिसकंदे रसूल जे कदमनि में अची करे किरंदा हुआ अल्लाह जे रसूल पुछंदा हुआ शायद ॾे ख़बर दुनिया छॾण वारो ईअं कहिड़ी वसीयत थो करीं तेॾी महिल चवंदा हुआ ज़ाक मां तमन्नाई थो मूंखां वधीक ख़ुशनसीब केरु आहे जंहिंजा आख़िरी पसा मोहम्मद मुस्तफ़ा जे कदमनि में क़ुर्बान थींदा फरमाई जेकॾहिं हुस्न जो ॻोल्हा ईअं त को हसीन हुजे ऐं उन सां मोहबत कंदुसि त काइनात जी धरती में हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां वधीक अल्लाह साईं कंहिंखे हसीन करे पैदा कोन कयो आहे हज़रत जाबिर बिन समूरा नंढड़ो सहाबी आहे टी 14 जी रात आहे चंड आसमान में मरे पियो ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं वेठो होसि सहाबा वेठा आहिनि विच में रसूल वेठो आहे मथे सितारा आहिनि विच में चंड आहे केॾी महिल अखि खणी चंड में पियो ॾिसां केॾी महिल अखि खणी मोहम्मद जे चेहरे में पियो ॾिसां केॾी महिल नज़र आसमान वारे चंड में केॾी महिल नज़र ज़मीन वारे चंड में पोइ मूंखे फ़ैसिलो करणो पियो त ऐं चंड तो में ऐब आहे मोहम्मद मुस्तफ़ा जो चेहरो हर ऐब खां रब पाक बनायो मुंहिंजा दोस्तो जेकॾहिं हुस्न जो ॻोल्हा ईअं त हिन काइनात में मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां वधीक अल्लाह साईं कंहिंखे हसीन करे पैदा कोन कयो अम्मा आयशा जेका सॼी ज़िंदगी रसूल सां गॾु रही अम्मा आयशा खां सहाबा पुछो ऐं अम्मा असांखे अल्लाह जे रसूल जे हुस्न जी झलक ॿुधाए तॾहिं अम्मा आयशा छा चयो कि लना शमसुन वलिल आफाक शमसु शमसुना फौक शमस समाई शमसुकुम ततलो बदल फजरी व शमसुना ततलो बदल इशाई ऐं दुनिया वारा हिकिड़ो अवां जो सजाए ॿियो मुंहिंजे घर जो सजाए अवां जो सिज 12 कलाक रोशन आहे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 24 कलाक रोशन आहे अवां जो सिज दुनिया जा रस्ता ॾेखारींदो आहे मोहम्मद मुस्तफ़ा जन्नत जा रस्ता ॾेखारींदो आहे अवां जे सिज जी रोशनी में जेकॾहिं केरु हलंदो आहे त पघर मां बुॾी वेंदो आहे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कदमनि में जेकॾहिं बिलाल वेंदो आहे हलंदो ज़मीन ते आहे पर उनजे पेरनि जो आवाज़ अल्लाह साईं
फरमाई जेकरे हुस्न जो ॻोल्हा वई त काइनात में मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां वधीक अल्लाह सही के हसीन करे पैदा कोन कयो। हाणे हेॾा तवजो कर, दुनिया में केर केॾो बि हसीन आहे जेकॾहिं थुक उछलाईंदो त माण्हू हुनजी थुक खां नफ़रत कंदा, जेकॾहिं नक मां सिंग कढंदो त माण्हू हुनजी सिंग खां नफ़रत कंदा, जेकॾहिं हुनजे जिस्म मां रत निकिरी ईंदो त माण्हू हुनजी रत खां नफ़रत अची करे कंदा। पर हेॾा ॻाल्हि बि लॻी पई आहे, अल्लाह सही उहो हसीन बनायो आहे जो अल्लाह जो रसूल सासम वुज़ू करे गुरड़ी छॾींदा हुआ, साहबा दौड़ी अची करे उन गुरड़ी जे पाणी खे झंपे पंहिंजे मुंहं में हणंदा हुआ। पोइ जेकॾहिं ॿिए खे पाणी न मिलंदो हो त जंहिं पाणी खयो हो उनजे हथ खे हथ हणी करे पंहिंजे मुंहं खे मलींदा हुआ। कसम आहे ख़ुदा जो, जंहिंजी मुंहं मुबारक जी लुआब रब पाक बनाई आहे, जंहिंजे मुंहं मुबारक जी लुआब जे अंदरि अल्लाह सही जन्नत खां वधीक, जन्नत जी मुश्क खां वधीक ख़ुशबू रखी आहे, उहो तुंहिंजो ई मुंहिंजो आका मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मेरा दोस्तों, भले केॾो बि इंसान खे प्यारो हुजे, रत निकिरी ईंदो त रत खां इंसान खे नफ़रत थींदी आहे। हिकिड़ी जॻह ते अचे थो हदीस में, नबी साईं सणी हणाई आहे, हजामत कराई आहे, रत मुबारक कढी हिकिड़े थां में रखियो अथनि। हज़रत ज़ुबैर इब्न अवाम खे सॾु कयो अथनि, ज़ुबैर ही रत खणी वञ, कंहिं पाक जॻह ते झके अचे, ॿिन्ही जान जे सरदार नबी जो रत आहे, इनखे ज़ाया न कजे। हज़रत ज़ुबैर रत खणी वियो आहे, हेॾा होॾा नज़र कई, केरु नज़र कोन आयो, सॼे रत पी करे तंहिंखां पोइ अल्लाह जे रसूल वटि आयो। अल्लाह जे रसूल पुछियो, ज़ुबैर रत किथे दफ़न करे आए? कंध हेठि करे छॾईं कि अल्लाह जे रसूल नाराज़ न थी जा, अव्हां जे जिस्म मां निकितल पाक रत हो, दिलि नथे चाहियो त हिनखे ज़ाया करियां, मूं पी छॾियो आहे। पर अल्लाह जे रसूल ईअं कोन चयो त ज़ुबैर तो ग़लति कमु कयो, फरमाई तोखे मुबारक आहे, तुंहिंजे पेट ते अल्लाह सी जहन्नम जी बाहि खे हराम करे छॾियो। मेरा दोस्तों, हसीन जेकॾहिं आहे त मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु आहे। भले केरु केॾो बि हसीन हुजे, पर जेकॾहिं 2-3 ॾींहं न नचंदो त हुनजे पासे में कोन वेही सघंदा, उन मां पघर जी धप ईंदी। पर हेॾा